अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाओ या सालार दाऊद कुरजो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल माशाल्लाह विडनरी ब्लॉग। नाज़रीन, अॼु असां वञी रहिया आहियूं ठारूशाह लॻ ॻोठ सादिक कुजण में, जिते असांखे बफेलो यानी मेंह में ॿिज रखिणो हुयो। पहिरियां टियाण हुई, हुन में असांखे ॿिज रखिणो हुयो। हीअ साम्हूं जेके पस मंज़र आहिनि ठारूशाह सिटीअ जा पस मंज़र आहिनि। डॉक्टर निसार अहमद चन्ना अव्हांखे बिल्कुलु सॼी मालूमात हिन वीडियो जे अंदरि ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल जे आइकन खे क्लिक कंदा, ताकी ईंदड़ हर नई वीडियो ताईं बासानी सां पहुची सघे। हिन वीडियो में डॉक्टर साहब तव्हांखे कंप्लीट मालूमात ॾींदा। वीडियो खे कंप्लीट ॾिसंदा जीअं तव्हांखे स्टेप बाय स्टेप हर शइ जी ख़बर ऐं ॼाण हासिलु थी सघे। थैंक यू। हींअर जेको सो मेंह में ॿिज रखण आया आहियूं बफेलो में, ठारूशाह लॻ आहे सादिक उजण जो ॻोठु, उते मेंह जो ॿिज रखण आया आहियूं। असां मेंह जो सीमंस रखण आया आहियूं। चवंदा आहिनि त बफेले जो सीमन कामयाबु कोन थो वञे, पर बिल्कुलु वञे थो। बफेले जो ॿिज कामयाबु वञे थो ऐं सही नमूने तरीक़े सां सही वञे थो, जेकॾहिं हुनजो टाइम पीरियड ऐं टाइमिंग में सेटिंग आहे ज़बरदस्त सम्झो। सभ खां पहिरीं असां बफेलो खे मज़बूत करायो आहे, अॻियां पोयां मज़बूत कराए ठीकु ठाक कयो आहे। उन खां बाद में असां हिनजे रेक्टम में हथु विधो आहे। रेक्टम में हथु विझी करे हिनजी गोबर साफ़ु कंदासीं। सॼो गोबर मुकमिल जेको आहे असां साफ़ु कंदासीं ऐं उन मां म्यूकस कढंदासीं। म्यूकस कढंदासीं, ॾिसंदासीं त बफेलो हीट में आहे या न आहे। म्यूकस वलवा मां म्यूकस अची रहियो आहे, यानी कि सार मां म्यूकस अचे पियो। हीअ बिल्कुलु सही नमूने सां हीट में आहे, जेको तव्हां ॾिसी सघो था। बिल्कुलु चवंदा आहिनि त बफेलो में कामयाबु कोन थो वञे, ऐं बिल्कुलु कामयाबु बीहंदो। असां ॾिठो वलवा मां हाणे ज़ोर ॾेई ऐं म्यूकस कढियो आहे बिल्कुलु सही नमूने सां। हीअ बिल्कुलु हीट में आहे ऐं हीअ सीमन रखण जे लाइक़ु आहे, ॿिज रखण जे लाइक़ु आहे, जेको असां हिन में हाणे ॿिज रखंदासीं। रखियो आहे कंटेनर खे। कंटेनर जो सभ खां पहिरीं असां जेको आहे सो लिड कढंदासीं, यानी कि ढकणु कढंदासीं। ढकणु कढी करे हेठि रखंदासीं। उन खां पोइ असां एक्स्ट्रा कढंदासीं। एक्स्ट्रा कढी मथे करे लोकेट कंदासीं। मथे कढण खां पोइ असां हिन मां कढंदासीं बफेलो जो एक्स्ट्रा, छो जो असां बफेलो जो केस करणु आया आहियूं, यानी मेंह जो केस असां ॿिज रखणु आया आहियूं। सभ खां पहिरीं असां थम्फा सेफ जी मदद सां असां इन खे पहिरीं जेको आहे बफेलो जो तमां एक्स्ट्रा कढंदासीं। बफेलो जो एक्स्ट्रा कढी ऐं असां रखंदासीं पाणीअ में, जंहिंजो टेम्परेचर नीम गरम पाणीअ में, छो जो उन जे करण सां जरासीम असांजा जेके कंटेनर में एक्स्ट्रा असांजा पियल आहिनि, उन्हनि जी जेको सो 0- जेका असां कूलिंग आहे, इन जे करे असां पाणीअ खे नीम गरम 37 सेंटीग्रेड ते कराईंदासीं, त जीअं असांजो सीमन्स एक्स्ट्रा जेके अंदरि जरासीम आहिनि एक्टिव रहनि ऐं साइज़ में पूरा आहिनि। उन खां बाद में असां AI गन कढंदासीं। AI गन कढण जो तरीक़ो कढी करे असां सिधो AI गन कढंदासीं। AI गन कढण खां पोइ असां जेको 30 सेकंड पाणी में जेको 30 सेंटीग्रेड जे हवाले सां असां हिन में रखियोसीं एक्स्ट्रा, उहो कढंदासीं 30 सेकंडनि ताईं। 30 सेकंडनि खां बाद में असां कढंदासीं थम्फा सेफ जी मदद सां। थम्फा सेफ जी मदद सां असां एक्स्ट्रा खे कढंदासीं। थम्फा सेफ जी मदद सां एक्स्ट्रा खे कढी करे ऐं असां AI प्लेंजर ते रखंदासीं। हिते रखंदासीं त जेका AI एक्स्ट्रा में फिल्टर सील ॿ हूंदियूं आहिनि, हिकु हेठि ॿियो मथे। मथां जेका आहे चिपू वारी सील आहे, जेका डबल फिल्टर सील आहे, उहा असां AI गन जे प्लेंजर ते विच ते रखंदासीं। AI गन जे फिल्टर जे प्लेंजर ते सिधो रखी ऐं बाद में असां सिधो उनखे अंदरि आणींदासीं। उन खां बाद में असां सीज़र जे मथां एक्स्ट्रा जो मुंहुं कटंदासीं, जाकी असांजो सीमन सही तरीक़े सां अची वञे। सीमंस मां जो मुंहुं एक्स्ट्रा जो मुंहुं कढी करे उहे असां प्लास्टिक शीट कढंदासीं। प्लास्टिक शीट कढी करे उहा AI गन जे मथां चाढ़ींदासीं। AI गन जे मथां चाढ़िया लाक हिन में ऑटोमेटिक पंहिंजी गन में आहे। असांजी AI गन शइ तयारु रखूं पिया। पहिरीं त असां रेक्टम में हथु विधोसीं। रेक्टम में हथु विझी करे ऐं सर्विस खे क़ाबू कयोसीं। सर्विस में क़ाबू करे ऐं बफेलो खे बलवा मां सार मां राड केरास कई। राड सर्विस मां केरास करे सर्विस मां राड केरास कईसीं। सर्विस मां राड केरास करे ऐं असां सीमंस खे रखियोसीं। सर्विस मां अंदरि टपाए केरास करे राड खे ऐं रखियोसीं यूट्रस में। यूट्रस में बॉडी ऑफ यूट्रस बि चई सघूं था ऐं यूट्रस बि चई सघूं था, जेको असां उन जी मदद सां रखियोसीं। हाणे असां प्लेंजर खे कंदासीं।
बसि में ॿिज जेको आहे सो कामयाबु कोन थो वञे ठीकु आहे तव्हां ॿुधायो त तव्हांजी मेन जे माना घणनि मेन ते रखियो आहे ॿिज असां ॿिनि टिनि ते रखियो आहे हीअ टियों आहे में बचो ख़ैर सॼी सही सही माशाल्लाह कामयाबु वञे थो न मेन में ॿिज बिल्कुलु नमूने सां वञे थो न उहे जेके ॿई पहिरियां में हुयूं उन्हनि फ़र्क़ु सुठा काई कामयाबु वयूं न हा उहे ॿई आहियूं फ़र्क़ु सुठा वधीन जहिड़ा पर जहिड़ा सही सही माशाल्लाह सही ऐं उन खां पोइ जेके ढगियुनि ते रखियासीं माशाल्लाह सुठी रिज़ल्ट उन्हनि जी रही असां रखंदा आहियूं चाचो गुलण हूंदो मरम सादिक उजण जी ॻोठ में ठारू छह अलॻि ॻोठ आहे सादिक उजण जो सादिक में असां रखंदा आहियूं हीअ असां वटि जेको कुंडी बफेलो जो सीमेंट आहे उहो बि अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी जे फार्म जो ई आहे जेको असां